नाज़िम क़रमपुर वेझो भया बिरादरी जे बिंदुरनि में जहिड़े दौरान ज़ख्मी थियल हिकु ॼणो इलाज दौरान फौत थी वियो आहे, जंहिंखां पोइ क़त्ल थी वियलनि जो अंग वधी 2 थी वियो आहे। वधीक तफ़सील ॿुधण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि हुसैन बख्श चोलियाणी। जी हुसैन बख्श, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल, करमपुर वेझो दुरानी थाने जी हद ॻोठ गाई भयो में भया बिरादरी जे 2 धुरनि विच में मच्छी जे फार्म तां झेड़ो थी पियो। भया बिरादरी जे 2 धुरनि विच में झेड़े दौरान हिकु ॼणो 4 ॼणा ज़ख्मी थी पिया, जिन खे कंदकोड़ अस्पताल मुंतकिल कयो वियो। ज़ख्मियुनि में मुंशी शबीर भयो सख़्त ज़ख्मी थी पियो, जंहिंखे इलाज लाइ वासन पारां सकर हेरा अस्पताल खणाए विया, जेको ज़ख्मनि जा सूर नसां ते फ़ौत थी वियो, जॾहिं त फ़ौतुनि जो अंग वधी 2 थी वियो आहे। होॾां ॿिए तरफ़ 2 ॼणनि जे क़त्ल बैदि इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। जदीद हथियारनि सां फायरिंग जो सिलसिलो हिन वक़्त ताईं जारी आहे। पुलिस वाक़े वारे हंधि न पहुची सघी आहे। वधीक खूनरेज़ी जो ख़तरो पिणु तेज़ थी वियो आहे। जी हुसैन बख्श, महिरबानी जी।